नौशरो फेरोज का खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक पैरामेडिकल स्टाफ के सीनियर अगुवान रजब मेमन पारा पंहिंजी ज़रई ज़मीन ते बासर वडेरे के कब्ज़े खिलाफ सुकल मानी गीचीअ में विझी सॼे शहर में घुमी अनोखो एहतजाज कंदे सिंध हुकूमत ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां मुतालबो कयो त आख़िर अवां सिंध जा गरीब मिसकिन मारूड़ा केतिरा मारींदव। अवां जे पार्टीअ जो हिकु वडेरो दानिश मलकानी ज़िले जे माण्हुनि खे यरगुमाल कयूं वेठो आहे। हू हिकु इस्पताल जे नंढड़े मुलाज़िम जी अबाणी मिलियल ज़मीन जो गुज़िरियल 2 सालनि खां पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं ते हुन महांगाई जे दौर में पंहिंजे बच्चनि जी रोज़ी कंदो आहे। वडेरो खां लप भुगड़नि में ज़मीन ख़रीद करणु चाहे थो ऐं ज़मीन न ॾियण जी सूरत में माराइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त मां मिसकिन माण्हू आहियां, गुज़िरियल सालनि खां वठी एहतजाज करे रहियो आहियां, पर को बि मुंहिंजी दांह ॿुधण वारो कोन्हे। हुन चेतावनी त ईद खां पोइ दानिश मलकानीअ जे ॾाढ ज़ुल्म ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो वेंदो।